केमिस्ट्री क्लास 9 बाब टियों सबक पंहिंजो हिस्सो पहिरियों पीरियाडिक टेबल ऐं ब्लॉक मॉडर्न पीरियाडिक टेबल एंड ब्लॉक्स। आउं आहियां केमिस्ट्री जो उस्ताद नजीला चन्ना। अव्हांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। असांजे अॼोके लेक्चर जा मौज़ू आहिनि एस ब्लॉक एलिमेंट्स। असीं पंहिंजी पीरियाडिक टेबल खे मुख़्तलिफ़ ब्लॉक्स में विराईंदा आहियूं, जंहिंमें एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक ऐं एफ ब्लॉक अची वञनि था। असां पंहिंजे अॼोके लेक्चर में एस ब्लॉक जेके एलिमेंट आहिनि ही वारा ऐं हिकिड़ो ही इन्हनि खे सम्झंदासीं। डिमार्केशन ऑफ पीरियाडिक टेबल इन एस पी डी एंड एफ ब्लॉक्स। हीअ जेका असांजी पीरियाडिक टेबल आहे इन खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां विरायो वेंदो आहे, या त हिननि खे विरायो वेंदो आहे मेटल्स में, जीअं ही कलर हिननि खे ॾिनल आहिनि, रंग ॾिनल आहिनि, इहे पिणु मुख़्तलिफ़ डिस्ट्रीब्यूशन खे ज़ाहिर कनि था। ही वारा अल्कली अर्थ मेटल्स आहिनि, ही वारा अल्कलाइन अर्थ मेटल्स आहिनि, जॾहिं त ही जेके येलो कलर वारा आहिनि इहे ट्रांज़िशन मेटल्स आहिनि। ही वारा पिणु धातु आहिनि। ही जेको रंग आहे उहो ज़ाहिर करे थो मेटोलाइट खे, धातुअड़ा, ऐं ही वारो वरी गैर धातु आहिनि समूरा। ही आख़िर वारा जेके आहिनि इहे नोबल गैसेस आहिनि। इन खां अलावा जेका ॿी डिस्ट्रीब्यूशन आहे उहा वरी हूंदी आहे पीरियाडिक टेबल खे ब्लॉक्स में विराइणु। 4 ब्लॉक्स थींदा आहिनि, एस, पी, टी ऐं एफ ब्लॉक। असीं वारे वारे सां एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक ऐं एफ ब्लॉक खे सम्झंदा हलंदासीं। ही जेकी असां ॾेखारिया आहिनि कलर्ड बॉक्स जेके आहिनि, हिकिड़ो ही वारो ग्रुप आहे पहिरियों ए, ऐं ॿियो ही वारो जेको आहे ॿियों ए, ऐं गॾोगॾु वरी ही आंसर हेलियम, इहो पिणु एस ब्लॉक एलिमेंट सॾिजे थो। ही वारा आंसर ऐं हिकिड़ो ही, इहे पाण में मिलाए करे असीं एस ब्लॉक एलिमेंट इन्हनि खे सॾियूं था। Their valence electrons are outermost electrons fill एस ऑर्बिटल। ही जेको एन आहे उहो क्वांटम नंबर खे ज़ाहिर करे थो त काउं जेको आहे सो एस ऑर्बिटल हूंदो। पर इहो यादि रखणु घुरिजे त हिननि आंसरनि जो जेको आख़िरी इलेक्ट्रॉन हूंदो, वैलेंस इलेक्ट्रॉन या आख़िरी इलेक्ट्रॉन हुजनि, हिकु हुजे या ॿ हुजनि या मथे हुजनि, उहे जेके आख़िरी इलेक्ट्रॉन हूंदा आहिनि उहे एस ऑर्बिटल खे अची करे फिल कंदा आहिनि। इन जे करे हिननि आंसरनि खे असां सॾियूं था एस ब्लॉक एलिमेंट्स। एस ब्लॉक एलिमेंट्स हाणे हेलियम खे असां हेॾां करे रखियोसीं। ही वारा ऐं ही वारा इहे कुल पाण में एस ब्लॉक एलिमेंट्स चइजनि था। ॾिसो, जेकॾहिं असां हाइड्रोजन खे खणूं जेको ही मथां हिते रखियलु आहे, त उनजो एटॉमिक नंबर 1 आहे, यानी उन में नंबर ऑफ इलेक्ट्रॉन बि 1 ई आहे। जेतिरो एटॉमिक नंबर हूंदो आहे ओतिरा प्रोटॉन हूंदा आहिनि, ओतिरा ई वरी इलेक्ट्रॉन बि हूंदा आहिनि। तंहिंजे करे एटॉमिक नंबर हाइड्रोजन जो 1, त उन में इलेक्ट्रॉन बि जेको आहे सो 1 आहे। ॾिसो त उनजो इहो हिकिड़ो ई इलेक्ट्रॉन जेको आहे 1s1 में आहे, यानी पहिरें शेल जे ऑर्बिटल एस में हिकिड़ो इलेक्ट्रॉन। हाणे हाइड्रोजन में आहे हिकिड़ो इलेक्ट्रॉन, उहो उनजे एस ऑर्बिटल में ई अचे थो 1s1। तंहिंजे करे ही वारो जेको असांजो एलिमेंट आहे उहो एस ब्लॉक जो एलिमेंट आहे। ॿियो आहे हेलियम, एच ई, ही वारो एटॉमिक नंबर आहे 2, त यानी उनजा जेके नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहिनि उहे बि कुल 2 आहिनि। त असां उनजी इलेक्ट्रॉन कॉन्फ़िगरेशन कंदासीं त उहो थींदो 1s2, यानी हेलियम जा इहे जेके 2 इलेक्ट्रॉन आहिनि उहे पहिरें शेल जे एस ऑर्बिटल खे ई फिल कंदा, पर उन में पिया हाणे 2 इलेक्ट्रॉन, छो त इन जा टोटल 2 इलेक्ट्रॉन आहिनि। वरी लिथियम आहे ही 3 नंबर ते, 3 नंबर ते लिथियम आहे, त उनजा इलेक्ट्रॉन बि 3 थींदा। त पहिरियां 1s2 फिल थींदो, पोइ वरी 2s1। हाणे ॾिसो त हिन जो आख़िरी जेको इलेक्ट्रॉन आहे उहो 1 थी वियो, पहिरियों वियो हलियो एस में 2 जेके हुया, आख़िरी इलेक्ट्रॉन बचियोसि 3, उहो 2s1 में अची करे फिल थियो। ॿिए शेल जे ऑर्बिटल एस में हिकिड़ो इलेक्ट्रॉन असां फिल कयो आहे, त यानी इहो लिथियम जेको आहे उहो बि एस ब्लॉक जो एलिमेंट आहे। वरी बेरिलियम, लिथियम खां जेको हेॾां वारो आहे, उनजो एटॉमिक नंबर आहे 4, एटॉमिक नंबर 4, त इलेक्ट्रॉन बि 4। इलेक्ट्रॉन कॉन्फ़िगरेशन ॾिसो त 1s2 2s2। हाणे 2 इलेक्ट्रॉन जेके आहिनि पहिरें शेल जे एस ऑर्बिटल में, बाक़ी 2 इलेक्ट्रॉन जेके आहिनि उहे ॿिए शेल जे एस ऑर्बिटल खे फिल कनि था। यानी वैलेंस इलेक्ट्रॉन ॾिसो, हिन जा बि आख़िरी इलेक्ट्रॉन एस में, हिन जा बि एस में, हिन जा बि एस में, हिन जा बि एस में। तंहिंजे करे ही जेके आंसर आहिनि उहे एस ब्लॉक जा एलिमेंट थिया। पर ॾिसो
ही वारो जेको आहे हाइड्रोजन ऐं लिथियम, हीअ हाइड्रोजन ही लिथियम, उन्हनि जो इलेक्ट्रॉन तव्हां ॾिसो त उहो अची करे ऐं इन खे 1s1 या 2s1 ईअं फिल कंदा। हाइड्रोजन जो 1s1 थींदो, ही ॿिएं पीरियड में आहे त 2s1 थींदो, ही टें पीरियड में आहे सोडियम त इहो 3s1, ही चोथें पीरियड में आहे त 4s1, ही पंजें पीरियड में आहे त 5s1, 5 असां ॾियूं था हिन जे पीरियड नंबर जे करे, ऐं ही छहों आहे त हिन जो थींदो 6, वरी s1 में हिन जो इलेक्ट्रॉन आख़िरी अची करे फिल थींदो, छो त पहिरें ग्रुप जा आहिनि। तंहिंजे करे ही वारा जेके एलिमेंट आहिनि उहे उन्हनि खे असां ns1 पिणु छॾींदा आहियूं, ऐं वरी ही जेके एलिमेंट आहिनि उन्हनि खे वरी असां ns2 करे छॾींदा आहियूं। छो त हिननि जो जेको ॿ आहिनि आख़िरी इलेक्ट्रॉन उहे एस में ॿ पवंदा आहिनि, तंहिंजे करे ns2। n माना कहिड़े पीरियड जो आहे? हाणे हेलियम त इहो थींदो 1s2, बेरिलियम त ॿिए पीरियड जो आहे त 2s2, मैग्नीशियम त टें पीरियड जो आहे त 3s वरी 2, कैल्शियम चोथें पीरियड जो आहे त 4s2। हाणे ही वारा जेके आहिनि उहे 2s2, 3s2, 4s2 यानी ns2 खे फिल कंदा आहिनि, त हिननि खे असां छॾींदा आहियूं ns1 वारा, ऐं ही वारा जेके आहिनि उहे आहिनि वरी ns2 वारा जेके एलिमेंट्स आहिनि एस ब्लॉक एलिमेंट। हिननि जी जेकॾहिं असां पाण इलेक्ट्रॉन कॉन्फ़िगरेशन करे ॾिसूं त ही वारो जेको असांजो प्रिंसिपल आहे ऑफ-बाउ प्रिंसिपल, उन मूजिबि असां पहिरियां 1s खे फिल कंदासीं, वरी पोइ 2s खे फिल कंदासीं, वरी उन खां पोइ तव्हां अचो त 2p खे फिल कंदासीं, पोइ 3s खे फिल कंदासीं, वरी पोइ 3p खे, वरी 4s खे, वरी वापसि मोटो त 3d 4p 5s, वरी पोइ 4d 5p 6s, ईअं असां फिल कंदा वेंदासीं त हेठि जेका आहे असांखे इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन सीरीज़ में हासिलु थींदी। तव्हांखे इहो बि यादि हुजणु घुरिजे त जेको s ऑर्बिटल आहे उन में 2 इलेक्ट्रॉन पवंदा आहिनि, जेको p ऑर्बिटल आहे जीअं हे 2p आहे, 3p आहे, 4p आहे त उन में 6 इलेक्ट्रॉन पवंदा आहिनि, d में वरी 10 पवंदा आहिनि, 3d 4d 5d, इन्हनि में 10 इलेक्ट्रॉन जेके आहिनि उहे मैक्सिमम पवंदा। f जेको आहे उन में वरी 14 इलेक्ट्रॉन पवंदा आहिनि, जीअं 4f 5f, त इन में 14 इलेक्ट्रॉन फिल थींदा आहिनि। हाणे जेकॾहिं असां मिसाल जे तौर ते हाइड्रोजन खणूं त हाइड्रोजन जो आहे एटॉमिक नंबर 1, त हितां शुरूआत कंदासीं 1s1, इहा हाइड्रोजन जी इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन आहे। उन खां पोइ ॿिए नंबर ते लिथियम आहे 3 नंबर, त हिन में पहिरियां भरींदासीं 1s, त ॾिसो 2 इलेक्ट्रॉन हिन में तव्हां रखो 1s2, ऐं वरी पोइ वरी अचो 2s ते, त हाणे 2 इलेक्ट्रॉन त हिन में विया हलिया 1s2 में, बाक़ी बचो टियों त उहो हिन में फिल थींदो 2s1। लिथियम जी इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन आहे 1s2 2s1। वरी ईअं सोडियम जी जेकॾहिं खणूं त 11 नंबर ते आहे, त पहिरियां ही फिल कयो, या हिन खे ॾिसो 1s2 इहो फिल कयो, वरी पोइ हिन ते अचो 2s2, 2 हिन में विया हलिया, वरी अचो पोइ वापसि 2p में, त हुन में 6 इलेक्ट्रॉन पवंदा, 2p 6। हाणे हेसी ताईं सोडियम जा 10 इलेक्ट्रॉन जेके आहिनि उहे असां डिस्ट्रीब्यूट करे विया आहियूं, 11 बचो त उहो वरी पोइ 2p खां पोइ आहे 3s, त 3s में पवंदो 1, त सोडियम जी इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन थींदी 1s2 2s2 2p 6 3s1। ईअं वरी असां जेकॾहिं पोटेशियम जी खणूं त पोटेशियम जी पिणु इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन इन ई तरीक़े सां थी वेंदी, पर असां हिन में ॾिनो आहे मैग्नीशियम जो। जेकॾहिं मैग्नीशियम खे कटियूं त पोटेशियम 19 ते आहे, त 1s2 इन में 2 इलेक्ट्रॉन विया, वरी पोइ 2s2 इन में 2 इलेक्ट्रॉन ॿिया विया, 2p 6 6 इलेक्ट्रॉन ॿिया विया, यानी इहे थी विया 10, वरी पोइ 3s2 इहे थिया 12, वरी 3p 6 12 ऐं 6 13 14 15 16 17 18 ते अचे पोइ था 4s1, ही वारो जेको इलेक्ट्रॉन आख़िरी हिन में पयल आहे, इहा थी वई वरी पोटेशियम जी इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन। हेसी ताईं 4s2 लिखियल आहे, हिते थींदो 4s1, त उहा थी वेंदी पोटेशियम जी इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन। ही वारा जेके आंसर आहिनि इन्हनि जे करे इन्हनि खे असां ns1 वारा छॾींदा आहियूं, छो त इन्हनि जे आख़िरी ऑर्बिटल s में हिकिड़ो इलेक्ट्रॉन पवंदो आहे, तंहिंजे करे हिननि खे सॾिबो आहे ns1। वरी जेकॾहिं ओरियन खे खणूं हेलियम, त हिन जा 2 इलेक्ट्रॉन आहिनि 1s2। वरी खणूं बेरिलियम, 4 इलेक्ट्रॉन दस अथव 1s2 2s2, बेरिलियम जो थी वेंदो। वरी पोइ मैग्नीशियम जो जेकॾहिं खणूं त मैग्नीशियम आहे 12 नंबर ते, असां लिखियो आहे ब्रैकेट में सोडियम, त यानी ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन एसी ताईं थी वई 2p 6 ताईं, बाक़ी हिते 10 इलेक्ट्रॉन थी विया, मैग्नीशियम 12 नंबर ते आहे, बाक़ी बचसि 2, त 3s खे असां खणी ॿाहिरि रखियो आहे 3s2, यानी ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन साॻी रखो मैग्नीशियम जे साम्हूं,
1s2 2s2 2p6 3s खे खणी हिते रखोसि त 3s2 12 इलेक्ट्रॉन मैग्नीशियम जा ईअं थी विया। बेरिलियम जे बारे में असां तव्हांखे ॿुधायोसीं। हाणे ही वरी इलेक्ट्रॉन ही जेके असांजा आंसर आहिनि इहे सभु आहिनि ns2 जा सभई ॿिए ग्रुप वारा। छो त इन्हनि जे एस ऑर्बिटल में जेको आख़िरी हूंदो उन में 2 इलेक्ट्रॉन पवंदा आहिनि, तंहिंजे करे असां इन्हनि खे छॾींदा आहियूं ns2 वारा एलिमेंट्स। ही आंसर समूरा इहे एस ब्लॉक एलिमेंट जा इन जे करे सॾजनि था छो त हिननि जो आख़िरी इलेक्ट्रॉन जेको आहे उहो एस ऑर्बिटल खे फिल कंदो आहे। पी ब्लॉक एलिमेंट्स ही वारो जेको ब्लॉक आहे आंसरनि जो इन खे असां सॾूं था पी ब्लॉक। छाजे लाइ? छो त देयर वैलेंस इलेक्ट्रॉन्स आर आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन्स फिल पी ऑर्बिटल। छो त इन्हनि जा जेके वैलेंस इलेक्ट्रॉन हूंदा आहिनि या ॿाहिरियां जेके इलेक्ट्रॉन हूंदा आहिनि उहे पी ऑर्बिटल खे फिल कंदा आहिनि। दे स्टार्ट फिलिंग np1 to np6। ही जेके आंसर आहिनि उहे क्वांटम नंबर कहिड़ो बि हुजे उन खां p1 खां शुरू कंदा इलेक्ट्रॉन भरणु त p2 p3 तव्हांजो वञी p6 ताईं इहे फिल कंदा आहिनि। हैंस दे आर ग्रुप्ड एज पी ब्लॉक एलिमेंट्स। इन जे करे असां हिननि खे पी ब्लॉक एलिमेंट तौर ते विरहायो आहे। हाणे मिसाल जे तौर ते बोरान आहे या कार्बन आहे उन्हनि खे ॾिसूं त ॾिसो बोरान उनजो एटॉमिक नंबर आहे 5 त उनजो तव्हां वैलेंस इलेक्ट्रॉन चेक कयो आख़िरी इलेक्ट्रॉन p1 खे थो फिल करे। कार्बन उनजो आख़िरी इलेक्ट्रॉन चेक कयो त p खे भरे थो पर p2। वरी नाइट्रोजन आख़िरी इलेक्ट्रॉन 3 अथसि उहे p में था अचनि 2p3। ऑक्सीजन जा आख़िरी इलेक्ट्रॉन आहिनि 4 उहे 2p में था अचनि 4। हिन जा फ्लोरीन जा 5 इलेक्ट्रॉन आहिनि उहे था अचनि p में 2p5। वरी ईअं नियान खे ॾिसो त उनजा 6 इलेक्ट्रॉन आहिनि उहे बि अचनि था वरी 2p6 में। इन जे करे असीं हिननि आंसरनि खे बोरान कार्बन नाइट्रोजन ऑक्सीजन फ्लोरीन नियान हेसी ताईं ऐं इन्हनि जे हेठां ही जेके बि आहिनि उन्हनि समूरनि खे असां पी ब्लॉक एलिमेंट छॾींदा आहियूं। असां अॼोको लेक्चर हिते पुॼाणी ते पहुचायूं था। वरी पी ब्लॉक एलिमेंट खे असां पंहिंजे ॿिए लेक्चर में वज़ाहत सां सम्झंदासीं। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।